करमपुर भरसा नापरकोट पुलिस मुबैना पुलिस मुकाबले में मैसर वैद्याणी बंगलाणी के मुबैना पुलिस मुकाबले बाद मारण की दावा कई है। पुलिस पंहिंजे जारी कयल प्रेस रिलीज़ में चयो आहे त मैसर वैद्याणी बंगलाणी मुख़्तलिफ़ थाणनि ते केतिरनि केसनि में घुरबल हो ऐं मथनि इनाम भी रखियल हो। जी नाज़रीन, करमपुर मां सां ख़बर जी आगाही शेयर कयूं पिया। करमपुर भरसा नापरकोट पुलिस मुबैना पुलिस मुकाबले में मैसर वैद्याणी बंगलाणी के मारण की दावा कई है। पुलिस पंहिंजे जारी कयल प्रेस रिलीज़ में चयो त मैसर वैद्याणी बंगलाणी मुख़्तलिफ़ थाणनि ते केतिरनि केसनि में घुरबल हो ऐं मथनि इनाम भी रखियल हो। हर वक्त आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।